निभागी के जाजी मुर्स के बेगंदी चली हां ये डंडो हणी को तो फाड़ जाए वो होश न वञे होश न वञा ओके कितना चाहिए ना वड़ा बाबा होश न वञा कीअं माना हां ठीक है पर मन चाहिए भी था चो हां एडे वड़ा हां लीमो लीमो ले दो तू करे थी निभागी छोरी न के चवन न करे न तू चुप कर हां तू चुप कर निभागी छोरी ई चई हले दे बचल खुदा को मुआ कारियर ते टेर पवंदई आई तू जो लाश एम्बुलेंस में ही तो रुको अला रे तो रुको यो यो दिवा खुदा को मुआ तो कारियर ते टेर पवंदई आई तू जो लाश एम्बुलेंस में ही तो छडे एम्बुलेंस रे गडा गाडे ते चई जास हां बाबा परी मुजो कड़ो पिटण में कामी दी परी कड़ो तू चुप कर छोरी हां निभागी के जाए बस एतरो हां तू चुप कर रे निभागी छोकरी ये चई हले तू चुप कर दरवाजे हां आउट दे जा चुप कर छोड़ क्या क्या तू बस कर निभागी छोरी रुको बात पई थी हणी खुदा कंदो मुआ कारियर ते पेर पवंदी तुझो लाश गडा गाडे ते ईंदो ओके खुदा की है ते वो तो ही केडो वडो सलाम गुलण नहीं मां मुसलमान थियो ही छा बे खबर कीए अचण थियो आ हाने पुछंदो साए तो तू वारी मुखे चवने कीए माना तेरे सलाम दी जवाब दी वालेकुम सलाम दे हाल निभागा एडो ओडो सलाम कराए थी ठीक है वालेकुम सलाम गुलण एडो वडो सलाम नहीं मां मुसलमान थियो ही छा हाने वरी पुछंदो साए चंगी तरह तो चवने कीए माना हां यो बुधा त हिते कीअं आयो आहीं दे त ख़बर कीअं आई अॼु असांजे घर गुलण मां पंहिंजी कुंवार खे ॾिसण लाइ आयो आहियां लीमो कुंवार खे ॾिसण लाइ आयो आहीं त उन लाइ कुझु वठी आयो आहीं या ईअं ख़ाली ॿाहूं लड़काईंदो अची पहुतो आहीं कुंवार खे ॾिसण आयो आहीं वठी त कुझु कोन आयो आहीं माण्हू ईंदो आहे को सामान बामान वठी अचे को फ्रूट वठी अचे माण्हू ईंदो आहे कुंवार ॾे तूं ईअं आयो आहीं ॾे त ख़बर माण्हू जा खीसा कटींदो ॾोकड़ कोन अथई छा गुलण ग़लती थी वई ॿिए चकर आयुसि त घणो कुझु वठी ईंदुसि बचुल कराई वरी गुलण बचुल लीमो हा हा इहा बि ठीकु आहे लीमो तूं ॿुधा त हिते कीअं पंधु पियो आहीं इहो ॿुधा गुलण कीअं पंधु पियो आहीं गुलण ग़लति मां शादी जी तारीख़ वठण लाइ आयो आहियां बचुल शादी जी तारीख़ त तोखे ॾियूं पर पहिरियां असां कुंवार लाइ ॾाज ॾावण वठंदा हुआ गुलण लीमो पैसा वरी पिणे ॾींदो जो ॾाज हिकु ॾींहं में ईंदो कंहिंखे थो चवां हा हिन गुलण खे पैसा पिणे ॾींदो जो ॾाज हिकिड़े ॾींहं में अची वेंदो पैसा पिणे ॾींदो छा हिकिड़े ॾींहं में सॼो ॾाज अची वेंदो हा 1000 शयूं वठणियूं आहिनि 1000 पुछंदो साईं वरी चवंदे कीअं माना गुलण कर घणनि पैसनि जी ज़रूरत अथव लिखंदा असां सीन करण लाइ तयार आहियूं ॿुधी मीर साहब बचुल पर मां इहो थो चवां त जेको बि कुझु लिखनि था इहो कीअं माना कीअं माना माना लिखनि था कीअं माना सीन पोइ लिखजनि था इहो कीअं माना मुंहिंजो पीउ आहे मां कोन ॻाल्हाईंदो आहियां जेको लिखंदो आखिर
बाबा राइटर जो कंहिंसां को लिंक न आहे उनखे जेकी ड्रामे जी जेकी सिचुएशन सम्झ में ईंदी आहे न मतिलबु किथे टर्न ॾिजे स्टोरी खे किथे किथां कीअं मोड़ अचे किथे सस्पेंस क्रिएट कजे उन हिसाब सां थो करे हाणे माना बाबा जो तव्हांखे जो ओ बाबा भोग कयो मज़ाक कयो थोरो माना शूटिंग हले थी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त माना कमु बि हलंदो ज़ाहिरी ॻाल्हि ज़ाहिरी ॻाल्हि ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो रिकॉर्डिंग हलंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे न ज़ाहिरी ॻाल्हि आहे त माना हाणे रिकॉर्डिंग हले थी ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको असांजो राइटर साहब आहे उहो लिखंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ असां उन सीन खे जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन हिसाब सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे सीन कंदासीं न हा पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं सीन लिखिबो त उहो थींदो न शूट ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टोरी खे मोड़ ॾिबो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो त सभु पोइ स्टोरी खे मोड़ ॾिबो त उहा स्टोरी वरी टर्न खाईंदी सस्पेंस क्रिएट थींदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाबा पोइ इहो कमु ईअं हलंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन खे ड्रामे खे अॻियां हलाइण लाइ कुझु इवेंट्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु इवेंट्स ॾिबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु वरी जेको आहे सो हुन में सस्पेंस ॾिबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे कीअं माना इहो माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो कीअं माना ईअं थींदो आहे स्टोरी में हर राइटर ईअं जेको सो स्टोरी खे मोड़ ॾींदा आहिनि ताकी ड्रामो बहितर खां बहितर थी वञे ज़ाहिरी ॻाल्हि आहे बहितर करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे मोड़ ॾियणा पवंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे बस जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे